नाज़िन मुलान क़ातियार वेझो कारो गोंगड़ो सिम नाले जे काफ़ी सालन खां खाटी न थियण करे हर साल बरसाती मौसम में 100 एकड़ ज़मीन पाणी हेठि अची वञे थी, जंहिं सबब आबादगारनि खे लखे रुपयनि जो नुक़सान थिए थो। पेश आहे वकार अहमद सठियो जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, असां मौजूद आहियूं मुलान क़ातियार लॻ सुम कारो गोंगड़ो सुम नाले ते, जिते केतिरनि ई सालनि खां हिते जी खांटी नाहे थी सघी। ज़मींदारनि जो चवणु आहे त गुज़िरियल 10 सालनि खां हिते को बि इरिगेशन जा को बि ऑफिसर नाहे आयो जेको हिन जी खांटी खणाए सघे ऐं अचनि था ॾिसी वञनि था हली। इन लाइ हिननि एहतिजाज कयो आहे। अचो त हिननि एहतिजाज वारनि सां ॻाल्हाईंदासीं त हिन जो वधीक छा चवणु आहे। त हीअ सुम नालो कारो गोंगड़ो मेन जेका 132 आरडीएन ते मुश्तमिल आहे। टंडे मोहम्मद खान ज़िले जो तहलको बुरड़ी शाह करीम वॾे में वॾो तहलको आहे। ही कारो गोंगड़ो मेन, इन में 10 ब्रांचूं ॿिए करनि थियूं। ही तहलके बुरड़ी शाह करीम जे 10 यूनियन काउंसिल के क्रॉस करे तंहिंखां पोइ पाणी जो निकाल करे थो। असांखे हिन सुम नाले तमामु वॾो नुक़सानु ॾिनो आहे। हज़ारे एकड़ ॿनियूं असांजूं तबाह थी वियूं आहिनि। गुज़िरियल साल हेॾी ॿोॾि आई, उन में काफ़ी माण्हू ॿुॾा, घरे ॿुॾा, आबादियूं ख़तम थी वियूं, पर हुकूमत को बि हिन ते तदारक न कयो। अॼु ताईं 12 महीना थी विया आहिनि। हाणे वरी सारनि जो नओं फसल पियो अचे, अञा ताईं असांजी ज़मीन खिड़ी न सघी आहे। असां काफ़ी शुक्रगुज़ार आहियूं मलान टीवी वारनि जा, जिन हिन हिकिड़े वॾे पब्लिक इशू जो नोटिस वरितो आहे। बिल्कुलु गुज़िरियल 10-15 सालनि खां वठी ही कारो गोंगड़ो सुम नालो आहे, जंहिंखे हमेशह नज़रअंदाज कयो पियो वञे। बेसिकली असां तव्हां सभिनी खे इहा ई ख़बर आहे त हिते हिन लाड़ सिंध में सिर्फ़ 2 फसल मेजर थींदा। हिकिड़ो कमनि जो फसल थो थिए, ॿियो सारियुनि जो फसल थिए थो, जंहिंमां ज़मीनदार भाइरनि खे ऐं हारी ग़रीब वारनि खे जेके महिनत कंदा उन्हनि खे भरपाया मिलंदा। घोड़ाऊं कयूं असांजा एमपीए या एमएनए वोट वठण लाइ अचनि था, वरी गुम था थी वञनि ऐं खांटी जे लाइ घोड़ाऊं करे बीहारियूं, पर को बि तगार त असां ग़रीबनि जो कोन थो थिए। असांजूं सारियूं अधु ज़ियान थी वियूं बरसातुनि जे करे, बाक़ी अधु उहे बनियूं अञा गैराबाद पियूं आहिनि। कैमरामैन वज़ीर अली सां गॾु वकार अहमद सठियो, मलान टीवी न्यूज़ मुलान क़ातियार।